जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। ख़बर शामिल कंदासीं हिंगोरिया खां मोहसिन फयाज़ सोलंकी जी। हिंगोरिया एसी सूबो दरो राजेश कुमार जा टीम समेत शहर में रमज़ान ऑर्डिनेंस की भंजकड़ी कंदड़ होटलुनि ऐं सब्जी फ्रूट वारनि ते अचानक छापा। रमज़ान ऑर्डिनेंस ऐं रेड लिस्टुनि जी भंजकड़ी कंदड़नि ते ॾंड हया। तफ़सील मूजिब एसी सूबो दरो राजेश कुमार मुख्तियारकार वकार अहमद शेख जा टीम समेत हिंगोरिया शहर में रमज़ान ऑर्डिनेंस की भंजकड़ी कंदड़ होटलुनि सरकारी रेड लिस्टुनि खां हटी शयूं हथरादू रेट ते विकिरो कंदड़ मुनाफ़ेखोर दुकानदारनि सब्जी फ्रूट वारनि ते ओचितो छापो हणी ॾंड वसूल कया। उन मौक़े ते एसी सूबो दरो पारां ॿिनि सब्जी वारनि ग़ुलाम कासिम अब्दुल ख़ालिक शेख के हज़ार रुपया ॾंड हयो ऐं धरती होटल के मालिक नवीद अहमद दायो मथां 3000 रुपयनि जो ॾंड हयो ऐं चितार ॾिनो त आईंदा जेकॾहिं को बि होटल मालिक रमज़ान ऑर्डिनेंस की भंजकड़ी कंदो या दुकानदार सब्जी फ्रूट वारो हथरादू रेट ते शयूं विकिरो कंदो त संदसि ख़िलाफ़ सख़्त कदम खयो वेंदो। पर